कंदायूं त सिंध जे ज़रई साइंसदाननि वधीक पैदावार ऐं घटि पाणी ते पोखजंदड़ 22 नयूं ज़रई एजेंसियूं तैयार करे वरितियूं आहिनि। सिंध हुकूमत जे सूबाई सीड काउंसिल जो इजलास ज़राअत वारे वज़ीर मोहम्मद बख्श महर जी सदारत में थियो, जंहिंमें सेक्रेटरी ज़राअत सुहेल अहमद कुरैशी, डीजी रिसर्च मज़हर कीरियो, मुनीर जुमानी, मुश्ताक सुमरो, हारी अकवान, नदीम शाह समेत सिंध पंजाब जा ज़रई साइंसदान ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। इजलास में ज़राअत वारे सूबाई वज़ीर कमेटीअ खे वधीक पैदावार ॾींदड़ घटि पाणी ते पोखजंदड़ कपह, मकई, चांवर, दाल ऐं अंब जूं 22 नयूं जिन्सियूं पोखण जी मंज़ूरी ॾिनी। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर कपह जूं 3 ऐं 4 चांवरनि जूं नयूं जिन्सूं पोखण जी जुज़वी तौर 1 साल लाइ मंज़ूरी ॾिनी। मोहम्मद बख्श महर जो चवणु हो त कपह जूं CKC1 ऐं CKC 221 जॾहिं त CKC 6, गौरी 2, हाफ 3, ICS 386 जूं जिन्सूं ज़रई जिन्सूं मंज़ूर कयूं वयूं आहिनि। हुन चयो त मकई में मज़हर गोल्ड, सिंध रानी ऐं सोहरान जूं नयूं ज़रई जिन्सियूं मंज़ूर कयूं वयूं आहिनि। सारनि में नयूं कैनोला ऐं नऊं तूरिया गोल्ड, जॾहिं त मीरपुर ख़ास जे देसेरी अंब जूं नयूं ज़रई जिन्सूं पोखण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। संदसि चवणु हो त तिरनि में TS3, जॾहिं त चांवरनि में KSK 434 बासमती 515 कायनात समेत 4 नयनि क़िस्मनि जूं ज़रई जिन्सियूं मंज़ूर कयूं वयूं आहिनि। उन मौक़े ते ज़राअत वारे वज़ीर मोहम्मद बख्श महर, डीजी मज़हर कीरियो ऐं साइंसदाननि खे नयूं ज़रई जिन्सियूं तैयार करण जी मुबारकबाद ॾिनी। हुन चयो त मुल्क में मौसमी तब्दीलीअ सबबि गर्मी पद में इज़ाफ़ो ऐं बरसातूं पवण वारे वक़्त में तब्दीली अची रही आहे, जंहिं करे रवायती पोखनि जे वक़्तनि में तब्दीली आणणु ज़रूरी आहे। सूबाई वज़ीर चयो त सिंध हिन भेरे कपह जी पैदावार में पंजाब खे बि पोइते छॾे ॾिनो। सिंध जे हारियुनि ऐं ज़राअत खाते कपह जे बहितर संभाल ऐं जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल कई। मोहम्मद बख्श महर जो चवणु हो त सिंध ज़रई शोबे में अहम मक़ाम हासिल करे रहियो आहे। सिंध सूबो मौसमी तब्दीली जे असरनि खे मुंहुं ॾियण में ॿियनि सूबनि लाइ मिसाल बणिजी रहियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर डोकरी मां चांवरनि जूं ज़रई जिन्सियूं चोरी थियण ते आफ़ीसरनि खे फौरी तौर ते मुअतल करण जो हुकुम ॾिनो।